वडेर की निज़ाम जे ज़ालिमनि जे तरफ़ खां इहो असांजो सॼी सिंध में हाणे अज़म उथियल आहे त जिते बि वडेर की निज़ाम ज़ुल्म कंदो या करण जी कोशिश कंदो असां उन्हनि जी रस्ता रोक कंदासीं ऐं असांखे इन निज़ाम खे गोॾनि ते खोड़णो आहे, खोड़णो पवंदो। टे ॻाल्हियूं चवंदुसि मुख़्तसिर। हसन ख़ान साहब जन जी जेको ज़मीन जो इशू आहे उहो इशू कोर्ट में हले थो पियो। तव्हां असांखे कमारियनि खे या हिननि उन्हनि खे उन ते कमेंट करण जी का ज़रूरत मां नथो सम्झां त आहे। कोर्ट में आहे, असां बि वकील आहियूं। उते जेकॾहिं केस हले थो उते वकील पेश कनि, ॿिन्हिनि साइडनि खे जज साहब ॿुधंदा, उन खां पोइ फ़ैसिलो ईंदो। फ़ैसिले मां ख़ुशि न आहिनि, अपील आहे, अपील मां ख़ुशि न आहिनि, अञा मथे अपील आहे, अञा मथे अपील आहे, सुप्रीम कोर्ट ताईं तव्हां वटि दग आहिनि। मूंखे इशू जी डिटेल में ख़बर कोन्हे, इन जे करे मां बि ज़मीन जे मामले ते कमेंट न कंदुसि। जेकॾहिं हसन ख़ान साहब जन जो हक़ आहे त उन्हनि खे मिले, जेकॾहिं उन्हनि जी अदीअ जो हक़ आहे त उन्हनि खे मिले। ॿियो नंबर, जेको शाहिद सूमरो साहब जन ते जेको अटैक थियो, उहो अटैक मां अर्ज़ु करे वञा त सिर्फ़ु शाहिद सूमरो साहब ते न आहे, उहो सिंध जे हिकु हिकु वकील ते आहे, सिंध जे हिकु हिकु आम माण्हूअ ते आहे, ऐं सिंध जे हिकु हिकु इंसाफ़ पसंद ते आहे, ऐं सिंध जे हिकु हिकु उन यार ते आहे जेको इन अफ़सरदा निज़ाम जे गॾु पंहिंजी कान का केतिरी न केतिरी हद ताईं जंग विड़े थो। हाणे जेकॾहिं इन हमले में इहो असांखे विसारणो पवंदो त ज़मीन ते इशू जेको आहे उहो जेन्युअन आहे या न आहे, इहा ॻाल्हि विसारणी पवंदी, छो जो उहो कोर्ट में हले थो पियो। जेकॾहिं कोई ईअं थो चवे त साईं हसन ख़ान पंहिंजी न्याणी जी ज़मीन खसी आहे त इहो इन्हनि सां थियणु सही आहे, त इहो ग़लति आहे, ईअं न आहे। हीअ त कोर्ट में हले थो पियो मसइलो, पर जेकॾहिं ईअं हुजे बि हा तॾहिं बि कानून आहे न, हिकिड़ो कानून जो दॿ आहे जेको वठिणो पवंदो असांखे। शहदाद कोट जे अंदरि ईअं ई असांजी टीम जे मेंबर ते उतां जन मुद्दे ख़ारिज वडेर की निज़ाम जे जाहिलनि असांजी टीम ते हमिलो कयो, छो जो उन्हनि खे इहा ॻाल्हि न वणी त असां राशन न विरायो आहे, छो था विरायो। उन में सॼे शहर खे इहो लॻो त हिननि खे बदिले वठण जी ताक़त शायदि कोन्हे। मूं चयो बाबा असां कानूनी दग वठंदासीं, पढ़िया लिखिया आहियूं, जाहिल न आहियूं। जेकॾहिं विढ़णु चाहियूं त असां वटि बंदूकूं बि आहिनि, माण्हू बि आहिनि, को मसइलो कोन्हे। पर जेकॾहिं असां बि इहो ई दॻो असां पंहिंजी आवाम खे ॾींदासीं त पोइ असां में उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो रहियो। असांखे इदारनि खे हरकत में आणणो पवंदो। इदारनि खे हरकत में आणियो जेकॾहिं तव्हांखे हसन ख़ान साहब सां को मसइलो आहे, इदारनि खे हरकत में आणियो। तव्हांखे लॻे थो तव्हांजो मसइलो जेन्युअन आहे त इदारनि खे हरकत में आणियो। बाक़ी इहो ॾाढ मुड़सी ऐं गोलियूं हलाइण इहो असां हिते तव्हांखे न छॾींदासीं कर। इहा दिमाग़ में जेकॾहिं कंहिंखे हवा आहे त उहो कढी छॾे, पूरी सिंध ते जमा थींदी। हिननि खे लॻे थो त हे बसि हितां जे आवाम खे ढेजारे करे हे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा ऐं पंहिंजा त कब्ज़ा करे परायूं ज़मीनूं खाईंदा। जेकॾहिं इहे ॿ नंबरियूं ये अटैक ये ख़त्म न थिया, सॼी सिंध जी आवाम खे हिते असां गॾु कंदासीं, तव्हांजी इन ज़ुल्म सां ठहियल माड़ियुनि ते चढ़ी वेंदासीं। चढ़िया थिया आहियो छा तव्हां? आख़िर में इहो सॼो जेको जड़ हिन जो आहे, टी पॉइंट, उहो इहो वडेर की निज़ाम ई आहे जंहिंसां मां हिन वक़्तु ॻाल्हायां थो। वडेर की निज़ाम जे ख़िलाफ़ सिर्फ़ शाहिद सूमरो साहब खे टखण में न आहे उथणो। वडेर की निज़ाम जे ख़िलाफ़ असांजे हिननि प्यारनि भाइरनि साफ़ी बिरादरी खे बि उथणो आहे।
असांजे धंधे दाड़ियुनि करण वारनि खे बि उथणो आहे, स्टूडेंट्स खे उथणो आहे, शागिर्दनि खे, न्याणियुनि खे उथणो आहे। छो जो हिते जेको आहे इहे अॼु तव्हां ते ज़ुल्म हिकिड़े माण्हू ते कयो अथऊं, सुभाणे ॿिए ते कंदा, ईअं ख़बर ई न पवंदी, तव्हांजो वारो अची वेंदो। हितां जे हारी ऐं मज़दूर खे बि उथणो आहे हिननि जे ख़िलाफ़। इहो वॾेरकी निज़ाम हाणे अंग्रेज़नि जी चमचागिरी वारो निज़ाम घणो थियो बाबा। हाणे सिंध जे अंदरि जिते जिते इहो आहे इन जा गोॾा खोड़ींदासीं ऐं इन जे करे ई असां हिते आयासीं। वॾी महिरबानी करे वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।